नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह थरकोल ब्लॉक 2 में हब्को पारां तामीराती कम कयल 330 मेगावाट बिजली घर जी इफ़्तिताह लाइ इस्लाम कोट भरिसां माई बख्तावर एयरपोर्ट पहुतो। कुंडरी मां SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि वॾे वज़ीर सां गॾु सिंध काबीना जे वज़ीरनि जो वफ़द पिणु शामिल हुयो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह थरकोल ब्लॉक 2 में हब्को कंपनी पारां मुकमल कयल 330 मेगावाट जे पावर प्लांट जो इफ़्तिताह कंदो ऐं रिथियल इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदो। वॾो वज़ीर जे प्रोग्राम में मख़सूस सहाफ़िन खे कवरेज जी इजाज़त वारियूं पासिस जारी कयूं वयूं। पासिस खां रहिजी वियल सहाफ़िन सोशल मीडिया ते एहतजाज पिणु कयो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वॾे वज़ीर सां गॾु सिंध काबीना जे वज़ीरनि जो वफ़द पिणु शामिल हुयो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह थरकोल ब्लॉक 2 में हब्को कंपनी पारां मुकमल कयल 330 मेगावाट जे पावर प्लांट जो इफ़्तिताह कंदो ऐं रिथियल इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदो। वॾो वज़ीर जे प्रोग्राम में मख़सूस सहाफ़िन खे कवरेज जी इजाज़त वारियूं पासिस जारी कयूं वयूं। पासिस खां रहिजी वियल सहाफ़िन सोशल मीडिया ते एहतजाज पिणु कयो आहे।